अहम ख़बर आहे अवां शेयर कंदासीं। नामियारो अदाकार ऐं डायरेक्टर असलम भुट्टो बीमार आहे। सकाफ़त वारे सूबाई वज़ीर नोटिस वरितो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहम ख़बर आहे सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जी हिदायतुनि ते 3 लख रुपयनि जो चेक जारी कयो वियो। तर्जुमान जो अहिड़ो चवणु आहे। अवां खे आगाही ॾेई रहिया आहियूं। सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जी हिदायतुनि ते सकाफ़त खाते जी टीम असलम भुट्टो सां राब्तो कयो। असलम भुट्टो हिकु सीनियर अदाकार आहे। उन जी जल्द सिहतयाबी लाइ दुआ गो आहियूं। ज़ुल्फ़िकार अली शाह जो अहिड़ो चवणु आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे नामियारो अदाकार ऐं डायरेक्टर असलम भुट्टो बीमार आहे। सकाफ़त वारे सूबाई वज़ीर नोटिस वरितो आहे। सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जी हिदायत ते 3 लख रुपयनि जो चेक जारी कयो वियो। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जी हिदायतुनि ते सकाफ़त खाते जी टीम असलम भुट्टो सां राब्तो कयो। असलम भुट्टो हिकु सीनियर अदाकार आहे। उन जी जल्द सिहतयाबीअ लाइ दुआ गो आहियूं। ज़ुल्फ़िकार अली शाह जो अहिड़ो चवणु आहे।